असांजे घरनि में केतिरनि ई क़िस्मनि जा कार्डबोर्ड बॉक्सिस अचनि था। उन में शू बॉक्सिस आहिनि ऐं सौदे में अचण वारा जेके पाठे जा बॉक्सिस आहिनि। उन खां सवाइ मुख़्तलिफ़ शयुनि में मुख़्तलिफ़ पैकिंग में बॉक्सिस अचनि था। उन्हनि मां कुझु बि बेकार न आहे। ऐं हीउ हिकिड़ो ॾिसो था नंढिड़ो कार्ड मूं वॉलेट मां ख़ाली थियल बॉक्स मां ठाहियो। हीअ लैम्प ठाही ऐं हीउ हिकिड़े मग जो ख़ाली थियल बॉक्स आहे जंहिंखे मां डेकोरेट कयो। ऐं हिननि बॉक्सिस जे मथां डिफरेंट शयूं रैप थियल आहिनि। किन ते कपिड़ो आहे, हीउ प्रिंगल्स जो दॿो आहे, चिप्स जो ख़ाली दॿो, शू बॉक्स आहे हीउ। ऐं हीउ बास्केट ॾिसो कार्डबोर्ड बॉक्स मां ठहियलु आहे, हिन जे मथां सुतली वेढ़ियल आहे। हीउ पिज़्ज़ा बॉक्स मां ब्यूटीफुल हिकिड़ी ट्रे ठहियलु आहे। ऐं हीउ नंढड़ी ख़ूबसूरत टेबल बि कार्डबोर्ड मां ठहियलु आहे। हीउ ढक सां बॉक्स आहे। याने हीअ टेबल ॾिसो, हीअ बि कार्डबोर्ड बॉक्स मां ठहियलु आहे। उन खां सवाइ हीअ पिज़्ज़ा बॉक्स मां हिकिड़ी ॿी ट्रे आहे जेका मां हिकिड़े फ्रेंच माण्हू खे गिफ्ट कई, जेको एॾो हैरान थी वियो, बेन तां ख़ुशि पियो थिए। त असां इन्हनि शयुनि खे, इन्हनि दॿनि खे बेकार न सम्झूं। कपिड़े सां, ॿोरी सां, सूतलिन सां इन्हनि खे कवर करे ऐं मुख़्तलिफ़ गुल हणी। अच्छा, हीउ मेडल जो दॿो आहे हिकिड़े जो मुंहिंजी धीअ खे मेडल मिलियो, मां हिनखे यादगार ठाहे छॾियो, सिलाई जो दॿो करे हिनखे मां ठाहियो आहे। हीउ पिज़्ज़ा बॉक्स आहे जेके मूं कवर कयो आहे कपिड़े सां। सो असां इन्हनि खे सजाए इन्हनि जो सुठो इस्तेमालु करे सघूं था। हीउ बिस्किटनि जो ख़ाली दॿो हुयो। हीउ जेको आहे सीरियल जो हिकिड़ो बॉक्स आहे जंहिंखे मैगज़ीन होल्डर ठाहियो। ऐं हीउ ॿिलीअ जो